पीपी ज़िले घोटकी के सदर मीर बाबर खान लुंड घोटकी के मुख़्तलिफ़ इलाक़नि जा दौरा कया। पीपी ज़िले सदर मीर बाबर खान लुंड घोटकी पहुंची घोटकी के इतलात सेक्रेटरी अब्दुल मजीद लाखो की गॾिजाणी में शिरकत कई। घोटकी इतलात ऑफिस जो इफ्तिताह पिणु कयो। उन मौक़े ते पीपी के ज़िले सदर मीर बाबर खान लुंड मीडिया से ॻाल्हाईंदे चयो त घोटकी ज़िलो पीपी जो गढ़ आहे। घोटकी जूं केतिरी शख़्सियतूं पीपी में शामिल थियनि पियूं। हुन चयो त पीपल्स पार्टी बेरोज़गार माण्हुनि खे रोज़गार फ़राहम कयो आहे। असां अञा बि वधीक अवाम जी ख़िदमत कंदासीं। हिक सुवाल के जवाब में हिननि वधीक चयो त मुल्क में महंगाई जो ज़िम्मेवार पीटीआई सरकार आहे। इमरान खान जी हुकूमत में खंड जो बहरान पैदा करे खंड महंगी कई वई ऐं अटे जा अघ बेचोट चढ़े छॾिया आहिनि। हुननि चयो त घोटकी म्यूनसिपल जे मुलाज़िमनि जूं पघारूं ॾियण लाइ पीपी जी आला क़यादत खे दरख़्वास्त कई आहे, छो त पीपल्स पार्टी अवाम खां रोज़गार खसियो न आहे बल्कि ॾिनो आहे। इतलात सेक्रेटरी अब्दुल मजीद लाखो पंहिंजे थोरे वक़्त में तमामु वॾी जदोजहद कई आहे। हू पार्टी जो जानसार जियालो आहे। उन मौक़े ते मीर बाबर खान लुंड सां पीपी तालका सदर मीर हमज़ा खान सुंदराणी, अब्दुल गनी लाखो, सिकंदर अली लाखो ऐं ॿिया पिणु मौजूदु हुआ।